नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे चोटियारी को ख़बर ॾींदा हलूं। चोटियारो में पुराणे बस स्टॉप खां मियां मोबैन कीरियो चौक ताईं फिश फुक फोरम ऐं आबादकारनि पारां गॾियल तौर एहतिजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवान न्याज़ मल्ला, अब्दुल रहमान उर्फ बागू कीरियो, सैयद बाकर शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 1 महीने खां आयल मकड़नि चोटियारो समेत आसपास जे केतिरनि ई ॾेरनि ऐं इलाइक़नि में असांजा पोखियल कणक, तोरियूं, मिर्च, लूसण जा फसल खाई नास करे छॾिया आहिनि। इन्हनि चयो त लखें रुपया ख़र्च करण बाद कयल फसल हिकु झटके में माकड़ सबबि तबाह थी वई। हाणे ॿीहर पोखाई जेतिरो बि ख़र्च न आहे जो फसल पोखाए सघूं। इन्हनि वधीक चयो त माकड़ पारां गाह खाइण सबबि चौपाए माल जो चारो ख़तम थियण सबबि हाणे असांजो चौपायो माल पिणु बुख ते आहे। हिननि वज़ीर आज़म, वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह, डिप्टी कमिश्नर सांगर खां मुतालबो कयो त फौरी तौर ते माकड़ मार स्प्रे करायो वञे ऐं सर्वे कराए असांजे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे, न त ॿी सूरत में डिप्टी कमिश्नर सांगर जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।